बचण घुर्जे, उन्हनि खां दूर रहण जी कोशिश। हज़रत इमाम इब्न माजा रहमतुल्लाह अलैह पंहिंजे सुनन में रिवायत आंदी हज़रत सैयदना अबू हुरैरा खां, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मिन हुस्न इस्लामिल मर्इ तरकुहु मा ला यअनीहि। माण्हू जे इस्लाम जी सूंह हिन ॻाल्हि में आहे, भलो इस्लाम माण्हू जे इस्लाम जी सूंह सुठाई चङाई हिन ॻाल्हि में आहे त उहो बेमक़सद ऐं फज़ूल कमनि खे छॾे ॾींदो आहे। अहिड़ा कम जंहिंमें को फ़ाइदो न आहे, जंहिंमें को नफ़ो न आहे, न दीन जो नफ़ो, न दुनिया जो नफ़ो, न आख़िरत जो फ़ाइदो, कंहिंजो फ़ाइदो न आहे, अहिड़ो कमु करण में माण्हू हथु न विझे। अल्लाह ताला मोमिननि जी सिफ़ात सूरह मोमिनून में बयानु कंदे पहिरीं सूरत जेका मोमिनून जी पहिरियूं आयतूं आहिनि, उन में अल्लाह ताला 3 नंबर आयत में इहा मोमिननि जी वॾी निशानी बयानु फरमाई त वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिदून। मोमिननि जी निशानी इहा आहे जो उहे बेहूदा ऐं लग़्व ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़ण वारा हूंदा आहिनि। कम त न आहे करणो, पर बेहूदा या लायानी बेमाना गुफ़्तगू न आहे करणी। हिकिड़ो त माण्हू कमु करे वञी अफ़ाल करे हरू भरू वेठा मिटी खोटींदा, हरू भरू वेठा भित ते लीका पाईंदा, साईं मुंहिंजा दुनिया जा अजाया वेठा कम कंदा जंहिंमें को फ़ाइदो न आहे, या त वरी अजाई गुफ़्तगू वेठा कंदा, वेठा हूंदा 5 ॼणा, न मक़सद न मुहाड़, सॼी राति गुज़री वञे अजाई कचहरी में, अजायूं ॻाल्हियुनि में। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त मोमिननि जी निशानी इहा न आहे जो भई अजाई गुफ़्तगू कनि, अजायूं ॻाल्हियूं कनि। मोमिननि जी निशानी इहा आहे त उहे पंहिंजो पाण खे लग़्व ऐं बेहूदा ॻाल्हियुनि खां बचाईंदा आहिनि। इन आयत जे तफ़सीर में मुफ़स्सिरीन इकराम फरमाए त अल-लग़्वुल फ़िअलुल लज़ी ला फ़ाइदत फ़ीहि। लग़्व लफ़्ज़ जी माना आहे त अहिड़ो कमु जंहिंमें को बि फ़ाइदो न हुजे, को बि नफ़ो न हुजे, उनखे लग़्व सॾिबो आहे। तफ़सीर बेज़ावी वारो तो फरमाए अम्मा ला यअनीहिम मिन क़ौलिन औ फ़इलिन। लग़्व मां मुराद बेमक़सद ॻाल्हि हुजे या बेमक़सद कमु हुजे, न बेमक़सद कमु कबो न बेमक़सद गुफ़्तगू कबी। जॾहिं मोमिन जी ज़ुबान मां ॻाल्हि निकिरंदी त हक़ निकिरंदी आहे, न त उहो ईमान वारो ख़ामोश रहण खे पसंदि कंदो आहे। सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी हुजे, वफ़ात करे वियो, महबूबन करीम जे ज़माने में वफ़ात करे वियो त कंहिं माण्हू चयो अबशिर बिल जन्नह, इन जे लाइ जन्नत जी ख़ुशख़बरी आहे। तवज्जो आहे, हदीस आहे, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, फरमान आहे त अबशिर बिल जन्नह, माण्हू खे चयो हिनखे जन्नत जी ख़ुशख़बरी आहे, जन्नती आहे, जन्नती आहे। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे दिलबर नबी सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफ़ला तदरून फ़लअल्लहु क़द तकल्लम बिमा ला यअनीहि औ बख़िल बिमा ला यनफ़उहु। छा तव्हांखे ख़बर आहे हिन जे बारे में त इहो या त लायानी गुफ़्तगू न कंदो हुयो, या जेका नफ़े ॾियण वारी शइ न आहे उन में बुख़ुल कंदो हुयो, इहे कमु कंदो हुयो, या न तव्हां ईअं ई हिनखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾेई छॾी आहे। मतिलबु इहो आहे त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ला यानी बेसूद बेमाना कम या गुफ़्तगू करे, इहा जन्नतुनि जी निशानी न आहे। सहाबी आहे, वफ़ात करे वियो आहे, शहीद थियो आहे, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त इन जे लाइ जन्नती हुअण जी तव्हां कीअं था बिशारत ॾियो जो थी सघे थो त बेमाना गुफ़्तगू कंदो हुजे या अहिड़नि कमनि में बुख़ुल कंदो हुजे जो पाण खे उनजो नफ़ो त कोन्ह, हरू भरू उहा शइ पाण वटि रखियो आहे, उहा खणी सखावत करे माण्हुनि खे ॾेई छॾे। अहिड़ी शइ जेका तव्हांखे नफ़ो बि नथी ॾे, तव्हांजे घर में अजाई पई आहे, ॿियो ॿिए कंहिंखे त हुनखे वरी नफ़ो पहुचे। अल्लाह जो हबीब थो फरमाए ओ बख़िल बिमा ला यनफ़उ, या उन कम में बुख़ुल थो करे जेका हुनखे नफ़ो बि नथी ॾे, हरू भरू घर में उहा शइ रखियो वेठो आहे, ख़ैरात नथो करे, बुख़ुल थो करे, अहिड़ो कमु करण वारो आहे भली शहीद थी वञे, हुनजे लाइ जन्नत न ॾियो, हुनजो फ़ैसिलो अल्लाह करण वारो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अक्सरुन नास ज़ुनूबन अक्सरुहुम कलामन फीमा ला यअनीहि। माण्हुनि जा घणा गुनाह उन्हनि जे घणे फज़ूल कलाम करण जे करे थींदा आहिनि, फज़ूल गुफ़्तगू, फज़ूल कचहरी करण जे करे, ला यानी गुफ़्तगू करण जे करे उन्हनि जे आमाल नामे में गुनाहनि जी कतार लॻी वेंदी आहे। घणा गुनाह रुॻी ज़बान जे करे, लायानी गुफ़्तगू जे करे थींदा आहिनि। इन जे करे मुंहिंजे दिल पर नबी फरमायो त पंहिंजो पाण खे फज़ूल कमनि, फज़ूल कलाम, फज़ूल मामलात खां बचायो,
त अल्लाह ताला तव्हां सभिनी जे मामलात खे आसान फरमाए। अल्लाह ताला शाल असांखे बेमक़सद ज़िंदगी विञाइण खां महफ़ूज़ फरमाए, असांखे बामक़सद ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ज़बान खुले त उहो कलाम ॻाल्हाए जंहिंमें अल्लाह राज़ी थिए, शाल मदीने वारो साईं राज़ी थिए। अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना मुहम्मद।